असां मौजूद आहियूं खिपरेवाह में निकंदड़ खाई शाग जे टेल में, जिते खिपरेवाह जे बासरनि पारां खाई शाग जे टेल में पाणी छॾियो आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ ॻोठ ऐं शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। उन हवाले सां अचो त इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो छा चवणु आहे। पिथोरे शाग जी पुछड़ी आहे, सिम नाले जो मंज़र पेश करे पई, ॾाढो ज़ुल्म आहे। महिरबानी करे असांजी जिथे बि ॻाल्हि ॿुधनि अचनि ॾिसनि हिते पिथोरे वारनि खे कहिड़ी हालत लॻी पई आहे। पहिरीं असीं दरबदर हुआसीं अटे लाइ मानी लाइ, हाणे हू असांखां ॻाल्हि वेई ज़हन खां निकिरी, हाणे असांखे इहो पाणी थो ॿोड़े। 15 ॾींहंनि खां मुसलसल ड्रेनेज जो पाणी जेका इन में हले पियो, ऐं असांजो ही शहर सिटी 10,000 जी आबादी जो आहे शहर, जेका इन पाणी में ॿुॾे थो। ऐं असांजा वाटर टैंक आहिनि, 4 टैंक आहिनि जेका बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि। पाणी पीअण जो बि असांखे चवनि था त ही ड्रेनेज जो पाणी इस्तेमालु करियो। ऐं ॿोड़ण जे लाइ यको खिपरे खां पाणी छॾियो आहे, खिपरे कैनाल में खाई मंझि 9.5 फुट पाणी आहे। हिन वक़्तु 24 कलाक माण्हू असांजी राति ॾींहुं सर्विस आहे माण्हुनि जी, जेका चौकीदारी करियूं पिया ऐं कोडनि ते हारी मिसकिन कोडूं हाणी बेज़ार थी विया आहिनि। महिरबानी असांजे जेका कई आहे एक्सीएन साहब, धामरा साहब, मंसूर साहब, इरीगेशन अमले मथियां सियासी पंहिंजी कमदारी करण लाइ तयारी करे ही पाणी सॼो शाख जेका पाणी पीअण या बंदियुनि खे आबाद करण लाइ अॼु हिनखे सिमनाले तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। अॻिते किथां था पाणी कढनि उहो साहबनि खे का ख़बर कोन्हे। हुतां संदे मथे जो सूर लाहे असांजे कंधे में हणी छॾियो, इजो तो शहर पिथोरो ॿुधे। इनशाला बस देरि कोन्हे, हाणे तव्हां ही ॾिसी वठो था। खाई शाग जी आबादगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि वज़ीर आला सिंध ॿिनि वस वारनि खां अपील कई आहे त जल्द खां जल्द खाई शाग जा दरवाज़ा बंदि करे पिथोरो शहर ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खे ॿुॾण खां बचायो वञे। कैमरा में वीडियो सां गॾु इक़बाल नोड़ियो, टाइम न्यूज़ पिथोरो।